अदा हाणे ॻाल्हि इहा आहे त हज़ारनि सालनि खां सिंधूअ जी जेका तहज़ीब आहे, सिंध जेका आहे उहा उनजो जियापो ई सिंधू दरिया ते आहे। हीउ ज़रई समाज आहे ऐं सिंधू दरिया जे करे जेको आहे सो ज़रायत थिए थी पई, फ़सुल थियनि था पिया, कणिक थिए थी, कमंद थिए थी, केला थियनि था, फ्रूट थियनि था, सभु तक़रीबन समूरा फ़सुल कपहि थिए थी उहे इन दरिया ते थियनि था। जेकॾहिं दरिया खे डैम ॿधी, तालो हणी, नवां केनाल ठाहे, सिंध जो दरिया जेकॾहिं सुकी वेंदो त मां सम्झां थो सिंधी माण्हुनि खे पीअण जो पाणी बि कोन मिलंदो। ऐं पीअण माण्हू पाणी खां सवाइ पाणी ज़िंदगी आहे, पाणी खां सवाइ त माण्हू जी ज़िंदगी अजायो आहे, जियापो अजायो आहे। हीअ रुॻो न रुॻो असां सम्झूं था त 6 केनाल ठाहे अॻु में ई जेको आहे सो 150 सालनि खां पंजाब जेको आहे सिंध जे मथां हिकिड़ा धाड़ेल वाह पैदा करे चुको आहे। चश्मा झेलम लिंक तोसां पंजनद लिंक केनाल, थल केनाल, कालाबाग डैम जो सदाईं जे लाइ असांजे मथां तलवार टंगियल हूंदी आहे। हींअर वरी इहे 6 नवां केनाल जेकॾहिं ठहंदा, इन जी ॿी माना इहा आहे त 6 करोड़ सिंधी माण्हुनि जे क़त्ल जे परवाने ते सही करणु आहे। ही तहज़ीब जो क़त्ल आहे, ही कल्चर जो क़त्ल आहे, ही सिंधू सभ्यता जो क़त्ल आहे, ही मुअनि जे दड़े जो क़त्ल आहे, ही सिंध जे 6 करोड़ माण्हुनि जो क़त्ल आहे, मुआशी क़त्ल आहे, समाजी क़त्ल आहे, सियासी क़त्ल आहे। ऐं ज़ाहिर आहे मुईशत ख़तमु थी वेंदी त पोइ ही माण्हू छा जीअंदा। ऐं पाणी खां सवाइ ज़मीन ज़ेर ज़मीन पाणी कोड़ो आहे ऐं दरिया में पाणी न हूंदो त तव्हां सम्झो था त हिते माण्हू जी न सघंदो, रही न सघंदो। न रुॻो माण्हू न जी सघंदा बल्कि पखी परिंद न जी सघंदा, जानवर न जी सघंदा। ही डेल्टा तबाह थी वेंदी, जेका अॼु ॾींहं ताईं डेल्टा तबाह थी आहे। कोटड़ी डाउन स्ट्रीम खां हींअर बि पाणी हेठि कोन थो वञे पियो। ऐं जेकॾहिं ही 6 केनाल ठहिया त सखर ताईं बि पाणी कोन पुॼंदो। ऐं पोइ तव्हां सम्झो था त हिते हिकिड़ो कहत हूंदो, हिते हिकिड़ो ॾुकर हूंदो, हिते हिकिड़ो आफ़त सटियल इलाइक़ो हूंदो। माण्हुनि जी ज़िंदगी दाव ते लॻल हूंदी। ही हिकिड़ो वफ़ाक़ ऐं पंजाब पंहिंजी होॾ क़ाइमु करण जे लाइ ऐं पंहिंजे सूबे खे जेको आहे सो बहितर करण जे लाइ सिंध जे सूबे जो ही क़त्लेआम जो परवानो आहे। सिंधी माण्हू हिन ते कॾहिं बि जेको आहे सो उन ठहणु कोन ॾींदा। सिंध जो अॼु सिंध जो हर माण्हू बाशऊर आहे। ही नई सिंध आहे। सिंध जा ॿार, सिंध जा उस्ताद, सिंध जा वकील, सिंध जा जेके आहिनि से सियासी तंज़ीमूं, सिंध जा अदीब, शाइर, नौजवान, ॿार, बचा, ॿुढा, पोड़ा, मायूं सभु सरापा एहतिजाज आहिनि। ऐं आहिस्ते आहिस्ते सॼी सिंध जा लखे माण्हू जेको आहे सो गॾु थींदा। अञा त शुरूआत आहे। मां सम्झां थो त सुभाणे रोड बंदि थींदा, सुभाणे रस्ता बंदि थींदा, रेलूं बंदि थींदियूं, हड़तालूं थींदियूं, कराची में लखे माण्हू गॾु थींदा। इन्हनि खे पोइ हिते हटिणो पवंदो, ॿियो हिन वटि वाह कान्हे का। सिंधी माण्हुनि जी अॼु जी जेका ॿधी आहे इहा पहिरियों दफ़ो मूंखे नज़र आई आहे त हीअ नई सिंध आहे। हीअ सोशल मीडिया जो ज़मानो बि आहे। हीअ हिकिड़ी नई सिंध बि आहे जेका पंहिंजे हक़नि जे लाइ उथी बीठी आहे ऐं उहा उथी बीहंदी ऐं पंहिंजा हक़ लाज़मी वठंदी। उन खां सवाइ ॿियो रस्तो ई न आहे।